सब खां पहिरीं इहो त हुकूमत जेका आहे सा पाकिस्तान खे शायदि सिर्फ़ु पंजाब जी हद ताईं ॾिसनि था। सिंध या ॿिया सूबा शायदि उन्हनि जे नज़र में पाकिस्तान जो हिसो न आहिनि। जे उहो सम्झनि था आहिनि त माल गनीमत तौरु लुटी हेजमालो लॻाए वेठा आहिनि। जेका शइ जेतिरी फुरे सघनि उहा आहे। बाक़ी फेडरेशन ईअं न हलंदी आहे जीअं हलाईंदा आहिनि। ऐं अवां एज़ ए सहाफ़ी अवां ॾिठो आहे त सिंध जो ई नओं चहिरो आहे। सिंध घणो तब्दील थी चुकी आहे। चाहे सिंध जा हुक्मरान हुजनि, चाहे वफ़ाक़ जा हुक्मरान हुजनि, हू हीअ अची सिंध जो नई जेका नओं चहिरो आहे इहो अची ॾिसनि त उन्हनि खे अंदाज़ो थी वेंदो त सिंध जो माण्हू केॾो क्रोध ऐं कावड़ में आहे। मुमकिन ई कोन्हे, ही हद ऐं दंग तय थी वेंदा जेकर हिन खे जल्द खां जल्द वज़ीर अज़म लेवल जे या सदर लेवल जे कंहिं बि वॾे माण्हूअ जेकर ऐलान या हिन खे ख़तमु न कयो त जेको ही ॿिज छटिजे पियो, नंढड़े प्राइमरी ॿार जेके आहिनि उहे रोडनि ते आहिनि, नंढड़ियूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, उहे जेके ही ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ जे मुतलिक़ ॿुधनि पिया हर महफ़िल में, हर कुंड कुड़छ में, वेंदे रंधिणे में। हाणे इहो सिंध सां थींदड़ ज़ुल्म, सिंधू दरिया ते कैनालनि जे ख़िलाफ़ु जेका बि ज़ेर बहस ॻाल्हियूं आहिनि, ही त इहे वॾा दरख़्त थी वेंदा ईंदड़ 20 सालनि में। इन करे आउं इन मुल्क जे अथॉरिटीज़ खे या गुज़ारिश कंदुसि त हीअ वक़्तु विञायो पिए, जेतिरो जल्द खां जल्द थिए विथड्रा थियो ऐं ऑफिशियली ऐलान थियणु खपे। क़ौम खे ख़िताब करे वज़ीर अज़म जा सदर ऐलान कनि त असां तौबा ताइब बि कनि त कंहिं बि सूबे जे मुफ़ादनि सां ईअं आईंदा हथ चुरांद न कंदासीं। सिंध जो माण्हू हिन सिंधू दरिया हुनजो शनाख़ती कार्ड आहे। सिंधू दरिया खे सिंध मां नाले खे ख़तमु करियो, पोइ न सिंधी न सिंध, पोइ उनजो को वजूद ई न आहे। ऐं सिंध जो माण्हू एॾो ख़ौफ़ज़दा आहे जो असां हेॾो ख़ौफ़ज़दा सिंध जे माण्हूअ खे त मूं पंहिंजे 55 सालनि में न ॾिठो। हर माण्हू हिन में ख़ौफ़ज़दा आहे, सोचे पियो, गौर फ़िक्र बि करे पियो, विढ़ण लाइ बाक़ाइदे तयारु आहे। इन करे ख़ुदारा वफ़ाक़ जा, पाकिस्तान जा, फेडरेशन जा रखवालो, सिंध जो माण्हू अञा वफ़ाक़ में यकीन रखे थो, उनखे धिके परे न करियो। सिंध जे माण्हू खे धिके पाकिस्तान ऐं फेडरेशन खां परे न करियो। जहिड़ो मुल्क अव्हां जो आहे अहिड़ो असांजो आहे। महिरबानी करे सिंध जे हक़नि जी ऐं सिंधू दरिया जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करियो। सिंध जे आख़िरी ओ सिजावल ऐं ठटे ताईं सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियो। इन ई में पाकिस्तान जो जीअंदन आहे, इन में ई पाकिस्तान जी बका आहे।